अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ईद स्पेशल ट्रांसमिशन में तव्हां सां गॾु मौजूदु मुश्ताक भट्टी ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि सैयद सदर बुखारी। सैयद सदर बुखारी ऐं मुश्ताक भट्टी जो ही ख़ूबसूरत हिकिड़ो जोड़ रहंदो ऐं ईद जो टियों ॾींहुं आहे स्पेशल ट्रांसमिशन आहे। तव्हां सां खोड़ सारियूं थींदियूं कचहरियूं ऐं सदफ़ मुख़्तलिफ़ जेके प्रोग्राम आहिनि, जेका ट्रांसमिशन आहे मेहरान टीवी जी, उहा पाण ॾिसंदासीं ऐं उन्हनि सां गॾु जेके जेके टैलेंटेड आहिनि उन्हनि सां पंहिंजी मुलाक़ात बि थींदी ऐं सैयद सदफ़ शाह तव्हांखे ॿुधाईंदा हलूं ऐं असां पंहिंजे व्यूअर्स खे ॿुधाईंदासीं त हीअ जेका स्पेशल ट्रांसमिशन आहे उहा टपाल मेज़बान सिंध जो नंबर 1 चांहि आहे, उनजी तावन सां ही पेश कयो पियो थो वञे ऐं जेका चांहि टपाल मेज़बान ख़ूबसूरत रंग ऐं बहितरीन क़िस्म जी चांहि ऐं उनजी हिकिड़ी सिप जेकी आहे न उहो बिल्कुलु ताज़ो करे छॾे ऐं नओं करे छॾे ऐं ख़ासि करे ईद जा जेके ॾिहाड़ा थियनि था ऐं रमज़ान मुबारक जे ॾींहंनि खां पोइ जॾहिं पाण मोटी चऊं था ईद थिए थी त पोइ चांहि जा दौर शुरू था थियनि ऐं टपाल मेज़बान चांहि लाज़मी आहे। ऐं ईद जो 3 ॾींहं जो ट्रांसमिशन आहे सदफ़। जी 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 मुश्ताक तव्हांखे कीअं पियो लॻे? बिल्कुलु सही चयो ऐं इलाही सुठो पियो लॻे, इन करे जो रमज़ान शरीफ़ जो बरकतुनि जो महीनो ख़तमु थी चुको आहे ऐं वरी ईद जूं जेके तयारियूं असां कयूं ऐं घर जे ॿारनि कयूं, वॾनि कयूं, इन करे इलाही अॼु ख़ुशी महसूसु पई थिए ऐं असां इलाही ख़ुशी सां ईद मल्हाई। पर वरी हिकिड़ो ॾुख बि आहे त जेको ही ईरान में जेका जंग हली रही आहे इज़राइल अमरीका जी, त इहो हक़ ऐं बातिल जी जंग आहे। इनशा अल्लाह जेके हक़ ते हूंदा उन्हनि खे कामयाबी नसीब थींदी। इहा थोरो ॾुख आहे पर इहा बि ख़ुशी आहे त जेको असांजो इस्लामी मुल्क आहे उहो डटी यानी साम्हूं बीठो आहे एतिरी जेके ताक़तवर मुल्क आहिनि उन्हनि जे साम्हूं ऐं ख़ुशी थी रही आहे। इन करे जो जेको हीअ अॼुकल्ह जो माहौल पियो हले इन में इलाही स्ट्रेस आहे ऐं माण्हू इलाही ॾुखनि में आहिनि, हीअ जेका महांगाई थी वई आहे। पर वरी ख़ुशियुनि जा ॾींहं थोरा हूंदा आहिनि, पर हाणे जेके ईद जो जेको ॾींहुं आयो आहे त इन में माण्हू इलाही ख़ुशि आहिनि, जेको उन्हनि थोरियूं घणियूं ख़रीदारियूं कयूं ऐं जेको ॿार आहिनि कपिड़ा पाए चूड़ियूं ही ॾाढो तयारु पिया थियनि ऐं हूअं थींदी बि ईद ॿारनि जी आहे। पर सदफ़ तव्हां ॻाल्हि कंदा हलूं त जेको असांजा जेके पाड़े वारा जेके मुल्क आहिनि या उन सां गॾु इस्लामिक कंट्रीज़ हुजनि या गैर इस्लामिक कंट्रीज़ हुजनि, उहे सभु जा सभु असां सां गॾु मौजूदु रहनि था ऐं उन सां गॾोगॾु ही जेके बि प्रॉब्लम्स आहिनि, जेके मसइला मसाइल आहिनि जंहिंमें महांगाई आहे, पेट्रोल, जेके सभु शयूं तव्हां चयो, उन खां पोइ बि जेके ज़िंदा क़ौमूं हूंदियूं आहिनि उहे हमेशह मुस्कुराईंदियूं आहिनि ऐं पंहिंजूं ईदुनि खे ॾाढो सुठे नमूने सां सेलिब्रेट कंदियूं आहिनि। ऐं रमज़ान मुबारक जो त हर इफ़्तारी जेका हमेशह यादि पवंदी पाण खे, उहा ईद खां वधीक सेलिब्रेशन बि थिए। जॾहिं त समोसा पकोड़नि जो तमामु घणी भरमार हुई ऐं तरियल शयूं त तमामु घणी खाधियूं। त माने 2-3 साल अॻु में मां रोज़ो 1-2 न रखियो, तॾहिं बि मूंखे एॾो सहरी जो ऐं इफ़्तारी जो इंतज़ारु रहंदो जहिड़ो मां रोज़ो पाण रखियो आहे, त पोइ यानी एॾी ख़ुशी थींदी आहे ऐं घर में एॾो इhtमाम थो थिए, इहो हर घर में हूंदो त पोइ इन करे इलाही ख़ुशी महसूसु थी आहे। वरी मथां वरी पोइ तयारी थींदी आहे त भई ईद जा कपिड़ा आहिनि, उनजो वॻो सिलेक्ट करिणो आहे, ख़रीदारी करणी आहे, उहो वरी अलॻि ई कुझु चार्म आहे। हा बिल्कुलु। अच्छा ॿी बि तव्हांखे ॿुधायां हिकिड़ी ॻाल्हि न, त ख़ासि करे जेका ईद थिए थी उहा असां विश कंदासीं इन मेहरान टीवी जे प्लेटफॉर्म तां उन्हनि माण्हुनि खे जिन रोज़ा पूरा रखिया ऐं उन सां गॾोगॾु रोज़ा बि रखिया ऐं किचन खे बि संभालियो ऐं वरी रोज़ा रखिया, किचन खे संभालियो, वरी तरावियूं पढ़ियूं। असांजो कुझु लेडीज़ जेके आहिनि तक़रीबन उहे असांजूं जेके अमड़ियूं भेनरूं जेके घर में रहनि थियूं उहे तरावियूं पढ़नि पियूं ऐं ख़ासि उहे मर्द जेके घर में पंहिंजो अची पंहिंजे ॿारनि बचनि सां रोज़ा बि रखनि पिया ऐं वरी ऑफिस खे बि टाइम ॾियनि पिया। त रमज़ान मुबारक जो सभिनी खे वाधायूं हुजनि ऐं ख़ासि करे उन्हनि दोस्तनि खे जेके भलारे मुल्क मां थी आया हुजनि ऐं उमिरो करे आया हुजनि, उमिरो परफॉर्म कयो हुजे ऐं उन सां गॾोगॾु जेके हिन वक़्तु उमिरो कनि पिया, जेका असांजी ट्रांसमिशन असांजी मदीने में ऐं काबतुल्ला शरीफ़ में बि असांजी ट्रांसमिशन ॾिठी वेंदी आहे, त उन्हनि सभिनी खे मुबारक। ऐं असां उन्हनि बि पंहिंजे साथियुनि खे जेके असांखे फॉरेन कंट्रीज़ में ॾिसी रहिया आहिनि, असांजा सिंधी भाइर, असांजा उर्दू लैंग्वेज भाइर, जेके असांजा पंजाबी भाइर आहिनि, असां सभिनी खे ईद मुबारकूं चवंदासीं। ऐं इन करे जो रमज़ान जो महीनो ख़तमु थी चुको आहे ऐं वरी मां उन्हनि खे बार बार ईद जूं लख लख मुबारक ॿुधायां। सदो तव्हांखे हिकिड़ी ॿी तव्हांजी ॻाल्हि ॿुधायां न, त माना जीअं असां पाण सभिनी खे विश पिए थो कयो, त इन सां गॾोगॾु असां वटि जेको असांजो टीम मेंबर आहे, असांजे मेहरान टीवी जो सथ जो टीम मेंबर जेको आहे उहो दानिश भाई आहे, हा न। हमेशह जॾहिं बि असां तमामु ज़बरदस्त जॾहिं प्रोग्राम कया अथई, क्लास जा प्रोग्राम कया अथई ऐं उहो जो असां सां गॾु आहे, उहो पाण ख़ुदि जेको आहे उहो उमिरो करे असां सां मोटे मौजूदु आहिनि ऐं ख़ूबसूरत हिकिड़ो चहिरो ऐं मुस्कुराईंदड़ ऐं असां सां गॾु मौजूदु दानिश भाई। मुश्ताक साहब तव्हां नालो वरितो मूं ॾिठो पर मूंखे इलाही ख़ौफ़ पियो थिए, भई अहिड़ो कंपेयर असांजे साम्हूं आहे साथियो, त अलाए छा पियो मूंखे थिए, त अलाए न हीअ वॾी फिल्म आहे जेका तव्हांखे हाणे शुरूआत थी। दानिश भाई तव्हांजी वॾी महिरबानी
ऐं तव्हां असांजे हिन प्रोग्राम में महिरबानी, स्टूडियो मौजूदु महिरबानी, कयो लख ऐं ॾाढो ईअं शार्प क़िस्म जो माण्हू ऐं जॾहिं बि लाइव ट्रांसमिशन थिए त एन टाइम ते पंहिंजे व्यूवर्स सां ऐं पंहिंजे लिसनर्स सां मोहबत करण वारो माण्हू जी, जी, दानिश भाई तव्हांखे असां मुबारक खोड़ सारी तव्हांखे मुबारक हुजे वेलकम बि चऊं था तव्हांखे पंहिंजे ईद जूं, उम्रे ट्रांसमिशन जूं। में ऐं मुबारकूं बि ॾियूं था ऐं असां Thank you. घबराहट बि थिए पई Thank you. पर तॾहिं बि ख़ुशी महसूसु वल्ला पई असांखे वल्ला वल्ला इहे लफ़्ज़ असां ॿुधण पिया साईं चाहियूं मुंहिंजा। वल्ला साथियो। साईं मुंहिंजा माइक तव्हांजे हवाले आहे। ऐं जी साहिबो ईद जी स्पेशल ट्रांसमिशन आहे 3 ॾींहं आहे होस्ट मां आहियां ही सभु गेस्ट आहिनि वल्ला वल्ला Changing अची वई। एग्जैक्टली लास्ट उहो ई थियो जेको पाण मॉर्निंग शो में कंहिंसां कयो हुओसीं। यादि जी आहे हाँ तव्हांखे? जी जी हाँ हाँ। सो ही ईद जा हसीन तरीन ॾींहं आहिनि ऐं रमज़ान खां पोइ रोज़नि खां पोइ पाण खे मिलंदा आहिनि पाण तक़वे में हूंदा आहियूं एहतियात में हूंदा आहियूं ज़िम्मेवारियुनि में हूंदा आहियूं पाबंदियुनि में हूंदा आहियूं पर ही जेके 3 ॾींहं हूंदा आहिनि पोइ हुन थक खे लाहिण जे लाइ पाण खे फ्रेश करण जे लाइ पंहिंजे दोस्तनि सां पंहिंजी भेनरुनि सां पंहिंजी माइरुनि सां पंहिंजे ॿारनि सां पंहिंजे दोस्तनि सां मल्हाईंदा आहियूं ऐं अॼु अव्हां सां आहे ही 2 ॾींहं हसीन तरीन गुज़रिया हाणे 3 ट्रांसमिशन में 3 ॾींहं में पाण वरी गॾु हिते आहियूं। मौजूदु आहियूं अव्हां ॿई असांजा महिमान आहियो मां तव्हां आहियां guest आहियो। मां आहियां मेज़बान हक़ीक़त ईअं आहे त तव्हां असांजा महिमान आहियो यस पर वरी ईअं बि हक़ीक़त आहे त तव्हां असांजा मेज़बान बि आहियो लख। छोकी असां ईअं रहिया आहियूं बेराटी जो ईद- ईद कानूनी हिकिड़ो- तौर बि थियो त मेज़बान त आहियां मां ही महिराणा टेलीविजन जी मोहबत अच्छा आहे कीअं था फील कयो असांजे सीनियर्स जी मोहबत आहे मुर्तज़ा मजबूर जी मोहबत आहे मुर्तज़ा मजबूर त आहे न पाण हिकिड़ी टीम आहियूं ऐं मुतहिद आहियूं ऐं मज़बूत आहियूं एनर्जेटिक आहियूं लविंग आहियूं भला हिकिड़ी तव्हां घुमा वल्ला, छा छा त पॉइंट्स आहिनि असांजा सही हा वाह वाह तव्हांजी तारीफ़ तव्हां पंहिंजो पाण कयो असां बि तव्हांजी तव्हांजी कई तारीफ़ सर ॿुधो अञा हिकिड़ी ॿी तव्हांखे ॿुधायो हिकिड़ो त तव्हां एज़ ए होस्ट रहिया असां वटि मेहरान जी, टीवी ते जी। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां असांखे टाइम घटि ॾींदो छो करे होस्ट जॾहिं वेहंदा आहिनि त पोइ अला पनाह ॾे जी जी ठीकु थियो असांखे तव्हां ज़रूरु ॿुधाईंदा त हिकिड़ो त रमज़ान मुबारक में मुख़्तलिफ़ ट्रांसमिशन असां कंदा आयासीं जी पर नवान हिन वक़्तु इहा आहे त तव्हां उमरोब करे आया आहियो माशाल्लाह उहा कहिड़ी फीलिंग्स आहिनि उहो कहिड़ो हिकिड़ो रूहानी हिकिड़ो सिसो आहे भाऊ मुश्ताक भट्टी एंड एज़ ए आर्टिस्ट जॾहिं उमिरे ते वञे थो ऐं एज़ ए आर्टिस्ट जॾहिं इहा उन थी मोटे थो त उनजी पंहिंजी हिकिड़ी फीलिंग्स आहे आम माण्हू जी हिकिड़ी पंहिंजी जी, फीलिंग्स जी। आहे आर्टिस्ट हूअं ई एहसासु थिए थो एक्ज़ैक्टली एक्चुअली आर्टिस्ट सोचण वारा हूंदा आहिनि हसास हूंदा आहिनि नेगेटिव ॻाल्हियूं पॉज़िटिव ॻाल्हियूं सम्झनि था सोचनि था जल्दी फील ॾचे में हूंदा आहिनि मुश्किल में हूंदा आहिनि इहे आर्टिस्ट छो त थिंकर हूंदा आहिनि दानिश्वर बि हूंदा आहिनि त हाणे ही जेके दानिश्वर आहिनि आर्टिस्ट आहिनि ही जॾहिं हुते वेंदा आहिनि ऑटोमैटिकली ओह, अलाह साईं घुराईंदो सुभान अल्लाह, सुभान आहे नबी सगूरो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि लख वसल्लम दरूद सलाम माशाअल्लाह त रियली करार मिली वेंदो आहे सुवाल जवाब पहिरियां हूंदा आहिनि जॾहिं न वेंदा आहियूं घणा जॾहिं हूंदा आहिनि पहुचे थो सुवाल माण्हू। जवाब पाण कढंदा आहियूं रिलैक्स थियण जे लाइ पर जॾहिं हुते वेंदा आहियूं त सभिनी सवालनि जो जवाब मिली वेंदो आहे मां पाण हैरान आहियां हाणे मोटी आयो आहियां पर करार में ऐं सुकून में। नमाज़नि में सुकून में मां हुते ई आहियां मूंखे त जीअं दौलत मिली वई आहे माना सभु कुझु शुक्र अल्हम्दुलिल्लाह सुभान अल्लाह सभु कुझु मिली वियो सभु कुझु मिली वियो आहे तॾहिं त मां सोचींदो हुउसि त यार ईअं कीअं सभु कुझु मिली वेंदो आहे ईअं वञण वारा ईअं बसि ठीकु आहे पर मां हैरान आहियां त हीउ जुमिलो हाणे मुंहिंजो थी वियो आहे मां आई एम रियली वेरी हैप्पी ऐं दिलि चवे थी वरी सुवालु ईंदो आहे त ईअं वरी एतिरी मोकलूं कीअं मिलंदियूं कीअं कंदुसि मां कीअं दुनियादारी थींदो आहे। अॻिमें कीअं थियो थी कीअं पर वियो? वरी दिलि ॿीहर चवे थी त वापसि वरी वञण वञो, जो हिकिड़ी वरी उमेद। वञो ज़िंदाबाद माशाअल्लाह त फस्ट जेका तव्हांजी इन शइ खां पोइ वरी जॾहिं वापसि आया तव्हां पंहिंजे ॿारनि सां मिलिया अचे भाभी सां मिलिया अचे पंहिंजे दोस्तनि सां जॾहिं तव्हां वापसि अचो था त या उते जॾहिं हुयो त इन्हनि खे तव्हां यादि कयो पिया उन्हनि जे लाइ दुआऊं अलाए केतिरा माण्हू तव्हां Exactly. दुआउनि जे लाइ चवनि था ऐं दुआ जे लाइ बि एक्चुअली ऐं दिलि मज़ा दुआ निकिरे थी हा हा जीअं मूं तव्हांखे न चयो पर तव्हां मुंहिंजे लाइ दुआ कई जी हूंदी। जी 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 ॾिसो ही उहा जेके हिकिड़ो घर दोस्तनि हूंदो सां आहे। हिकिड़ी रिश्ता रहंदा जेके हमेशह लाइ रहंदा ज़िंदगी जा 3 डिपार्टमेंट्स आहिनि हिकिड़ो घर आहे नंबर 1 हूंदो आहे पोइ पाण जिते पाण पंहिंजा बिज़नेस कंदा आहियूं नौकिरी कंदा जिते आहियूं कमकार कजे थो ऐं पोइ पंहिंजा दोस्त हूंदा आहिनि पंहिंजी सोशल लाइफ हूंदी आहे समाज हूंदो आहे रियली हू सभु माण्हू उते सभु रिपीट था हा थियनि हिते जेके मौजूदु आहिनि कैमरे जो हुन पासे कैमरे जो हुन पासे कैमरे जे ही सभु दोस्त जेके पंज मुस्कुराए कैमरा पिया आहिनि। वेठा हींअर। सभिनी जे पोयां पंहिंजी टीम आहे पंहिंजो डायरेक्टर आहे मुर्तज़ा मुश्ताक भट्टी अवां आहियो
गुलाम नबी मोराई साहब आहे। गुलाम नबी मोराई साहब त टॉप ते आहिनि त हर वक़्तु ही दोस्त अहबाब ज़हन में हूंदा, दुआऊं घुरंदा हुआसीं। भई कुझु टाइम पाण ॾींहं में 2 टे 4 कलाक हिते ॾींदा आहियूं न, त हू 2 टे 4 कलाक हुते यादि ईंदा आहिनि त दुआऊं ऑटोमेटिकली अला साईं सां पाण घुरंदा आहियूं। ऐं जेकी दोस्त विया आहिनि हुन मिठाण खां हुननि जो अहसासु हुनखे मिलियो आहे, हू त बेक़रार हू त वरी वञनि। जेकी दोस्त न विया आहिनि, जेकी पंहिंजे टीम मेंबर्स न विया आहिनि, इनशाला दुआ आहे त हू बि वञनि, मज़ो अचे ज़िंदगीअ जो, दुनिया जो ऐं दीन जो। बिल्कुलु सही। हिकु दफ़ो ॿीहर पाण जेके बि हिन वक़्तु मैडम सदफ शाह जेके उमिरो करे आया आहिनि ऐं असांखे जेके ॾिसी रहिया आहिनि, ऐं उन्हनि सभिनी खे उमिरि जूं ऐं ईद जूं ऐं ख़ासि करे लख लख वाधायूं हुजनि। ऐं मेरा टीवी जे हिन सतपुरी जे तरफ़ां, पूरी टीम जे तरफ़ां उनखे खोड़ सारियूं वाधायूं हुजनि। ऐं सिस्टो जेको आहे उहो मेज़बान, टपाल मेज़बान चांहि जे ट्रांसमिशन जेका स्पेशल ट्रांसमिशन आहे, ऐं ईद ते आया ज़ाहिरी ॻाल्हि आहे चांहि जो सिस्टो हलंदो रहियो, ऐं वरी चांहि जी जेका सिप हुजे उहा ख़ूबसूरत हुजे ऐं मज़ो ॾेई छॾे, थक लाहे छॾे, उहे सिस्टा हलंदा रहंदा। मुश्ताक भट्टी साहब, ईद में त रुॻो चांहि ॾिसो त चांहि पीअंदो जेके गेस्ट था अचनि उन्हनि खे चांहि जी आहे, असां पाण ॾाढो थकावटूं लही वेंदियूं आहिनि, असां पोइ चांहि जे चकरनि में हूंदा आहियूं। हीअ कमु पिया कयूं, हाणे ईद जी कुकिंग पिया कयूं, असांखे चांहि पीणी आहे, वरी घर में कंहिं चयो त भई चांहि जी प्याली खपे, या गेस्ट अची आहे त पोइ चांहि जो चकर इहो ख़तमु न थींदो आहे। बिल्कुलु तव्हां सही था चओ, बिल्कुलु सही सही। अच्छा दानिश भाई, पाण जेको प्रोग्राम कंदा आहियूं राति जे टाइम ते, तव्हां ऐं असां पंहिंजी ट्रांसमिशन कयूं था, या मैडम सुबुह मॉर्निंग शो वग़ैरह कनि थियूं, या कीअं जेके बि हिन वक़्तु व्यूअर्स आहिनि, जेके असांजा लिस्नर्स आहिनि, उहे असांखे ॿुधनि बि था, ॾिसनि बि था, त उन्हनि खे कहिड़ो तव्हां उन मिस बि कंदा हूंदव, उनखे दुआ बि यादि पिया कंदा हूंदव, ऐं उनखे मैसेज बि ॾींदा, ऐं उनजी कहिड़ियूं कहिड़ियूं कुझु शेयर पढ़ंदा। ज़ाहिरी ॻाल्हि आहे तव्हां वटि त अलाए केतिरियूं आहिनि, उनखे तव्हां वाधायूं कीअं ॾींदा, उनखे तव्हां कीअं उनखे विश कीअं कंदा? ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि, डेडिकेशंस कहिड़ियूं हूंदियूं हू व्यूअर्स महराण टेलीविजन जा प्रोग्राम, शबे महराण जा, पब्लिक चॉइस जा, मॉर्निंग शो जा, टोटल इन सभिनी खे हू मूंखे हुते बि मिलिया। हुते जो भाकुर दानिश भाई त साईं आवाज़ ॾेई मूंखे, हुननि कयो, कुझु दोस्तनि खे मुंहुं निहारियो, ॾिठो, भाकुर पातो, त हू हुते बि ज़हन में हुया। ऐं हुते जी हिकिड़ी ॻाल्हि आहे, उहा दुनिया जी ॻाल्हि, मूंखे लॻे थो हाणे हू दुनिया वारी ॻाल्हि न रही आहे, हू जेके 3 सीटूं 4 सीटूं आहिनि, त हुन जॾहिं मूंखे ॾिठो पहिरियों दफ़ो, वाह वल्लाह, हुन जॾहिं मूंखे ॾिठो पहिरियों दफ़ो, जीअण जो अहसासु थियो पहिरियों दफ़ो, वाह वाह वाह, सिर ॾेई सिजदो करे वेही रहियसि, वल्लाह सिर ॾेई सिजदो करे वेही रहियसि, हुन जॾहिं पंहिंजो चयो पहिरियों दफ़ो। अल्लाह अकबर, ओ माय गॉड, सुभान अल्लाह। ही दुनियादारी जी बि शाइरी आहे, मां पढ़ंदो आहियां, पर जॾहिं उते तव्हां विया हुतां आयो हाणे मां ख़ासि इन 4 सीटुनि खे ख़ासि रखियो आहे हिन दुनिया जे लाइ। नक्शो ई तब्दील थी वियो, नक्शो कंप्लीट थी वियो, माण्हुनि जी मिज़ाज सॼो कंप्लीट थी थियो। सही ॻाल्हि। हिकिड़ो उर्दू शेर पाण में के जेके बिल्कुलु बिल्कुलु, जॾहिं मूं ॾिठो पहिरियों दफ़ा, ऐं जॾहिं तव्हां उन मंज़र ते विया हूंदा, उर्दू में बि थोरो असांखे जेकॾहिं सर हू ईअं आहे कि व्यूअर्स जे लाइ, न ये गम थकन से हूँ चूर में, वाह, न ये फिक्र चेहरे पे धूल है, रियली, न ये गम थकन से हूँ चूर में, न ये फिक्र चेहरे पे धूल है जवान अज़्मे सफर मेरा कि तलाश शहर रसूल है। सुभान अल्लाह। किसी ख्वाब में तेरी दीद हो, किसी रोज मेरी भी ईद हो, ये नहीं जो मेरे नसीब में तो हयात मेरी फजूल है। ये बजा है दानिश पुरखता था मेरे ज़मीर का फैसला, ये शायरी में पेरियां कही, ये बजा है दानिश पुरखता था मेरे ज़मीर का फैसला, मैं जो नाते पाक न कह सका मेरी शेर गोई फजूल है। वाह वाह वाह, पर हिन जो मज़ो मूंखे हुते वञी मिलियो, ऐं उते जॾहिं तव्हां साम्हूं बि पढ़ियो, छा त हाज़िरी त जॾहिं थी, छा त रूहानी सुकून हुयो। दानिश भाई, पाण जेके बि हिन वक़्तु ऐं लाइव जेके शोज़ कंदा आया आहियूं पाण, ऐं मुख़्तलिफ़ माण्हुनि सां हिन ई स्टूडियो में, हुन पुराणे स्टूडियो में पाण वेठा आहियूं, मुख़्तलिफ़ ईदुनि जा प्रोग्राम कंदा रहिया आहियूं, हीअ ईद तव्हांखे कीअं थी फील थिए? हिन भले पार अचण खां। यू आर राइट, ही डिफरेंट ईद आहे। पहिरियां हिकिड़ी सर मां चवां त बेचैनी हूंदी, बेक़रारी हूंदी, घणी शयूं त अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके तव्हां माना अंदरि फीलिंग्स आहिनि, तव्हां हुनखे बयानु नथा करे सघो। जी हाँ, जी हाँ, कुझु अहिड़ी शयूं हूंदियूं आहिनि।
तव्हां कीअं था फील कयो? बसि इहो आहे त जॾहिं मां दोस्तनि सां मिलां पियो, भाकुर पायां पियो, त दुरूद पढ़ां पियो ऐं अखियूं बंदि आहिनि भाकुर जे वक़्तु, मां हुते वेंदो आहियां मके मदीने, सही आहे। त बसि मज़ो आहे ज़िंदगीअ जो। जीअं त सदफ़ चयो त जॾहिं हिकु ॿ सहरियूं मिस थियूं, रोज़ा मिस थिया त सहरी ऐं अफ़्तार, त हीउ मज़ो आहे न, सहरी ऐं अफ़्तार जो टेस्ट आहे। मूं त 10 रोज़ा हुते गुज़ारिया न, 10 रोज़ा हुते गुज़ारिया, त मां हिते वञी हुनजो अहसासु वठंदो आहियां, मिठाण वठंदो आहियां, टेस्ट वठंदो आहियां। वल्ला छा त मज़ो आहे, छा त जादू आहे। तमामु सुठो साईं। ऐं हीअ ज़बरदस्त मुश्ताक भट्टी साहब, मूंखे वेले रीस पई थी हाणे, मूंखे उमिरो करणु घुरिजे। जी 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 जी, सोचींदो न त पोइ बि अमां हुन दुनिया में पहुची वेंदा। जी मुश्ताक भट्टी साहब, जीअं दानिश मेहदी साहब एतिरियूं ॻाल्हियूं पियो ॿुधाए त न हिकिड़ो पाण हिकिड़ी साई वठूं, हिकिड़ो ब्रेक, ऐं पोइ ब्रेक खां पोइ वापसि ईंदासीं ऐं सदफ़ शाह, मुश्ताक भट्टी ऐं दानिश मेहदी असां सां गॾु मौजूदु, ऐं खोड़ सारियूं हिकिड़ियूं रूहानी कचहरी पंहिंजी ऐं ईद जो सिलसिले खे पाण कंटिन्यू कयूं था। ऐं हीअ स्पेशल ट्रांसमिशन टपाल मेज़बान जे तावन सां पेश कयो थो वञे। बिल्कुलु जी नाज़रीन, तव्हांखे असां ॿीहर भली कार चऊं था ईद जो 3 ॾींहुं ऐं ईद स्पेशल ट्रांसमिशन में टपाल मेज़बान जे तावन सां, ऐं हिन वक़्तु सदफ़ शाह ऐं मुश्ताक भट्टी तव्हां सां गॾु मौजूदु। ऐं सदफ़ शाह, पाण जॾहिं ॻाल्हि कयूं था 23 मार्च जी, ऐं वरी ईद जा ॾियारा हुजनि, हिन वक़्तु 23 मार्च चुका उहो सुबुह जोरे शोर सां हिकु सुसु पियो थो हले, ऐं 14 अगस्त ख़ासि करे जेके पाकिस्तान जा स्पेशल जेके ॾींहं हूंदा आहिनि, उहे बि पाण जा माना ईद खां घटि न आहिनि। जेके बि ॾींहं थियनि था उन्हनि खे असां मुख़्तलिफ़ अंदाज़ सां उन्हनि खे सेलिब्रेट कंदा पिया था अचूं, उहे स्कूल खां वठी वेंदे हिन स्टूडियो ताईं। मुश्ताक भट्टी साहब, असां जॾहिं नंढड़ा हूंदा हुआसीं न, 14 अगस्त जो यानी ईंदी डेट ईंदी त असां नंढियूं नंढियूं जेके न मिलंदी फ्लेक्स जूं लॻड़ियूं चवंदा हुआ, उहे लॻाईंदा हुआसीं पंहिंजे दरनि ते, इलाही ख़ुशी बि महसूसु थींदी हुई। ऐं कपिड़ा नवां पाए स्कूल वेंदा हुआसीं, वरी क़ौमी तरानो थींदो, वरी उते गीत ॻाईंदा हुआसीं। हाणे बि ईअं पियो थिए, वरी 23 मार्च त पोइ त ॻाल्हि ई ॿी आहे। इहे असांजा जहिड़ा ॾियारा आहिनि, असांखे ईदुनि जा ॾियारा यादि था रहनि, त ईअं ई असांखे जेके असांजी आज़ादी जा ॾियारा आहिनि पाकिस्तान जा, उहे बि असांखे ईअं ई यादि आहिनि। अच्छा, हिन में दानिश मेहदी कुझु चवणु थो चाहे? जी जी साहिबु, इट्स मी दानिश मेहदी। वरी मां मेहमान आया या मेज़बान? मेज़बान ज़िंदाबाद। पर 23 मार्च जी ॻाल्हि कई आहे, ऐं पंहिंजो ईद आहे ऐं वरी उमिरे खां पोइ, हा, पोइ ही 2-4 ईदूं गॾु थी वियूं आहिनि, ऐं मज़ो आहे, बिल्कुलु ईअं आहे। ऐं 23 मार्च खे पाण महसूसु करे रहिया आहियूं, हवाऊं अची रहियूं आहिनि, वञी रहिया आहियूं, हिकिड़ो आज़ादीअ जो अहसासु आहे, हिकिड़ो पाकिस्तानियत जो अहसासु आहे। ऐं बिल्कुलु यानी ख़ुदा का ख़ास करम मुद्दतों के बाद हुआ, खुदा का खास करम मुद्दतों के बाद हुआ, नुज़ूल ख्वाब कई रहमतों के बाद हुआ। सो ही पोइ जॾहिं ख्वाब जी ताबीर थी त पाण खे पाकिस्तान मिलियो, ऐं हाणे हिन पाकिस्तान जे लाइ पाण हिकु थी महिनतूं बि कंदा आहियूं, गॾिजाणियूं बि कंदा आहियूं। असांजे घर में त ख़ैर गॾिजाणियूं ई हूंदियूं आहिनि, पार्टीज़ हूंदियूं आहिनि, शोज़ हूंदा आहिनि, वॾा मज़ा हूंदा आहिनि। ॿी ॻाल्हि अथव दानिश भाई, हिन सभु जेका बि स्क्रीन ते पाण जॾहिं ॾिसूं था, रेडियो, टीवी या न्यूज़ पेपर्स या कीअं, ख़ासि करे जेके स्पेशल डेज़ थियनि था, उनमें ईद, 23 मार्च या मुख़्तलिफ़ 14 अगस्त अचनि था, स्पेशल जेके डेज़ थियनि था, उनमें आर्टिस्ट जो वॾो हिकिड़ो अमल दख़ल रहे। बिल्कुलु आहे, उनजो वॾो हिकिड़ो रोल आहे। उहो पोइ शाइर हुजे, अदीब हुजे, रागी हुजे, या कंपेयर हुजे, या उन सां गॾोगॾु जेको तमामु सुठा ड्रामा आर्टिस्ट थियनि था, या स्क्रिप्ट राइटर हुजे, या हीअ जेके कैमरा जे पोयां असांजा जेके पूरा दोस्त वेठा आहिनि, डायरेक्शन्स ॾियनि था, इहो वॾो हिकिड़ो रोल रहे थो। जी जी, बिल्कुलु ईअं आहे। ऐं ख़ासि करे स्क्रीन ते आयल माण्हू जेके फनकारी करणी थी पए, आर्टिस्टनि जो रोल पाकिस्तान जी ख़िदमत में, पाकिस्तान खे वधाइण में, हसीन करण में एतिरो वॾो आहे, एतिरो वधीक आहे त आम माण्हू, ख़ासि माण्हू पंहिंजे एक्शन्स में, पंहिंजे लफ़्ज़नि में, पंहिंजी ॿोलियुनि में आर्टिस्टनि जा लफ़्ज़ इस्तेमालु कंदा आहिनि। को जुमिलो मशहूरु थी वेंदो आहे, को लफ़्ज़ मशहूरु थी वेंदो आहे, को एक्शन मशहूरु थी वेंदो आहे, हुनजो ज़िक्र कंदा रहंदा आहिनि, को मोटिवेशनल ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। त ही पॉलिटिशियंस हुजनि या बिज़नेसमैन हुजनि, आर्टिस्ट त हूंदा ई आहिनि, ऐं घर जा जेके भाती आहिनि, हिक ॿिए सां जॾहिं कचेरियूं कंदा आहिनि या कमिटमेंट्स कंदा आहिनि, आम ॾींहंनि में बि, त्योहारनि में बि, त हुन में पाण आर्टिस्ट हुननि जे ब्रेन में हूंदा आहियूं। ड्रेसिंग असांखे ॾिसी कंदा आहिनि,
असां को बटन ग़लती सां हेठि मथे करे छॾियूं, ख़बर पई त ॿिए ॾींहुं नौजवाननि हेठि मथे बटन करे छॾिया, अरे बाबा ही त ग़लती सां थियो आहे, कमीज़ जो कलर जुराबनि जो कलर चेंज थी वेंदो आहे। सर ही मोहबत आहे आर्टिस्टनि जी मुल्क सां ऐं मुल्क जी आर्टिस्टनि सां ऐं मुल्क वारनि जी। अच्छा, सोशल मीडिया त तमामु घणो हिकिड़ो ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उन में इंटरनेट ऐं मुख़्तलिफ़ IT ऐं AI जो हिकिड़ो दौर पियो थो हले ऐं हिकिड़े लम्हे खां वठी असां अलाए किथां जा किथे वञी पहुचूं था। अच्छा, वरी जॾहिं पाण उन्हनि ॻाल्हि ते वापसि था अचूं त जीअं पंहिंजो ख़ुशियूं थियूं थियनि, आर्टिस्ट आहिनि, इहे सभु शयूं आहिनि, मैडम नूरजहां जेकी आहे उहा पाण खे ज़हन में पई थी फिरे त जॾहिं पाकिस्तानी मिली नगमा हुजनि ऐं ख़ासि करे जॾहिं जंग जे बॉर्डरनि ते माण्हू असांजा दोस्त महिमान असांजा ॿाहिरि जेके वेठा हुजनि उते, उन्हनि खे कीअं डेडिकेशन्स मिलनि पियूं, उहो मिली नगमानि जे सूरत में हुजनि, जज़्बो उनजो वरी जवान थी ॿुधो हूंदो न त जहिड़े ॻाढ़ा ईंदा आहिनि त पोइ मैडम नूरजहां जो सॉन्ग हलंदो आहे, ए वतन के नौजवानो, त जहिड़ो न पाण असांखे जोश अची वेंदो आहे, मेरे नग में तुम्हारे लिए डेडिकेशन्स कमाल जी जी। असांजी वॾड़ियूं वेही रहंदियूं आहिनि, बाबा टीवी त हलायो, असांखे यादि न हूंदो आहे, चवंदियूं आहिनि टीवी हलायो त असां ॾिसूं ही नूरजहां ईंदी या कुझु ॿियो कुझु हूंदो को ऐं प्रेटिक थींदी असां ॾिसूं, त उन्हनि खे इहा ई जहिड़ो न इंतज़ारु पियो रहंदो आहे त ही हलायो, पोइ उन्हनि जे ई तहत असां जेके ॿारड़ा हूंदा आहिनि उहे बि ॾिसंदा आहिनि। ही त वॾी ॻाल्हि आहे, नूरजहां जी ॻाल्हि कई आहे ऐं हुन दौर जी गुलकार डेडिकेशन उन्हनि खे यादि कयूं पिया, मारन टेलीविज़न जी ॻाल्हि आहे, महिनत आहे ऐं कोशिशि आहे त शबे महरान प्रोग्राम जे ज़रिए पाण जेके असांजा लेजेंड आर्टिस्ट आहिनि उनखे ज़िंदा रखंदा आहियूं। पोइ प्रोमोस हलंदा आहिनि, पोइ उन्हनि जा स्ट्रीमर्स हलंदा आहिनि, त ऑटोमेटिकली सॼो ॾींहुं जेके लेजेंड सिंगर्स आहिनि, लेजेंड आर्टिस्ट आहिनि, शबे महरान जे करे उहे रिपीट थींदा रहंदा आहिनि ऐं नौजवाननि खे हिकिड़ी लाइन मिली वेंदी आहे, ऑब्जेक्टिव मिली वेंदो आहे फॉर अचीवमेंट। पर हिकिड़ी ॻाल्हि अथव, जॾहिं मां तव्हांजो शो ॾिसंदो आहियां, तव्हांजो हिकिड़ो सुठो व्यूअर बि रहियो आहे, लिसनर बि रहियो आहे, त मूं जॾहिं तव्हांजो टाइम ॾिसंदो आहियां उन वक़्तु पोइ मूंखे ॾाढो हिकिड़ो थींदो आहे त मां तव्हां सां ज़रूरु वियुमि, पर इतफ़ाक़नि पाण जॾहिं मुंहिंजा 2-3 ॾींहं ख़तमु थींदा आहिनि, तव्हांजा राति जो TV शो शुरू थींदा आहिनि, मुलाक़ात कोन थी सघे, त पोइ वरी ईअं ईदुनि ते त पिया मिलूं, आहे त ग़लति ॻाल्हि, पर हाणे आहे त आहे त ईअं आहे। मूंखे तव्हां ज़रूरु ॿुधाईंदा त इहे प्रोग्राम जी इहा कीअं रखंदा आहियो, पाण में सिलेक्शन कीअं थींदा आहियो, इहे पुराणी कलेक्शन कीअं कढंदा आहियो, इहो तव्हांजी टीम वर्क आहे, सालनि जा पुराणियूं शयूं एग्ज़ैक्टली वरी उनखे मैच कंदा आहियो उन ॿिए उन सां। ॾिसो असांजा जेके 2-3 जेके ख़ासि ॾाढो कामयाबु तरीन प्रोग्राम उहो सिलेक्शन ऑफ सॉन्ग्स में, हा असांजा गुलाम नबी मोराई साहिब हूंदा आहिनि, मुर्तज़ा मजबूर हूंदा आहिनि, विच में मां हूंदो आहियां थर्ड, ऐं सॼो ॾींहुं बि सॼो हफ़्तो बि यार ही नओं सॉन्ग आहे, मतिलबु पुराणी यादुनि में ही शइ माण्हुनि खे विसरी वई आहे, ही ॾिसो ज़बरदस्त एतिरी, मतिलबु हुन मां सिलेक्शन ऐं चॉइस करे पोइ ऑन एयर कंदा आहियूं, ऐं पोइ कॉल्स आहिनि, हज़ारे त कॉल्स आहिनि जेके पंहिंजी फरमाइशूं ॿुधाईंदा आहिनि, पर कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि हुन मां निकिरी ईंदियूं आहिनि, मीन्स त हर वक़्तु रिसर्च जारी रहंदी आहे, रिसर्च डिपार्टमेंट असांजो ही आहे, ऐं थींदो छा आहे त हुन ॾींहं जे हिसाब सां अॼु जुमो आहे या अॼु सैटरडे आहे या अॼु 23 मार्च अची वई आहे ऐं मुंहिंजे प्रोग्राम जो ॾींहुं आहे, त अॼु ही 2-3 ज़रूरु रखंदासीं 50 साल पुराणा, 40 साल पुराणा, 60 साल पुराणा, या नौजवाननि खे मोटिवेट रखण जे लाइ, अटैच करण जे लाइ रीमिक्स बि करे छॾींदा आहियूं। सही, पोइ महरान टेलीविज़न सीज़न 2 आयो आहे, सीज़न 2 आयो आहे, पंहिंजी प्रोडक्शन आहे असांजी महरान जी, त हुन में पुराणी गज़लनि खे, गीतनि खे वरी कीअं कहिड़े आर्टिस्ट ऐं ए क्लास आर्टिस्ट जेके यंग आहिनि पर बहितरीन मैचिंग थी वेंदी आहे, त जेकी यंगर्स आहिनि, न्यू जनरेशन आहे, प्रोग्राम जी कामयाबी महरान टेलीविज़न सां अटैच थी वेंदी। सर मां हिकिड़ी ॿी बि हिकिड़ी तव्हां सां मां गुज़ारिश कंदुसि त हिकिड़ो टाइम जो आहे न, पंहिंजे टाइम ते अचणु ऐं टाइम ते वञणु, ही वॾो हिकिड़ी जॉब आहे ऐं डेडिकेशन आहे, त राति जो 10 बजे खां पोइ इहो प्रोग्राम शुरू करिणो आहे, जी जी, ऐं इहे 4 ॾींहं तव्हांजो शो हले पियो, जी जी, ऐं घणनि सालनि खां तव्हां इहो शो कयो पिया? सर ही महरान टेलीविज़न जी महिरबानी आहे, एडमिनिस्ट्रेशन जी, साईं जन ॾिसे पियो, मुर्तज़ा गुलाम नबी मोराई साहिब जी 18 साल थी विया, 18 साल कंटिन्यूअसली 18 सालनि में तव्हां कराची हुजो, पाण मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में पाण कराची हलिया आहियूं जी, उतां मूंखे यादि पए थो, ऐं तव्हां जंहिं स्पीड सां गाॾी तव्हां भॼाई हुई
कि बस मूंखे वञिणो आहे, तव्हां मूंखे ड्राइव प्रोग्राम कयो शो पिया ऐं पाण हिते शो ते पहुतासीं ऐं तव्हां हिते जॉइन कयो माना मुस्तक साहब इलाही इन ही में जज़्बो ॾिसो न जज़्बो ही आहे। ही मोहबत ऐं हिकिड़ी अटैचमेंट उहा कैमरा सां ऐं पंहिंजी व्यूअर्स सां यस ऐं पंहिंजी टीम सां त टीम इंतज़ारु कंदियूं बिल्कुलु प्रोग्राम त कमिटमेंट थियो भाउ जी ॻाल्हि पर उन माण्हूअ जी डेडिकेशन जेका तव्हांखे असां हुनखे जस ॾियूं था त उहो टाइम ते पहुचो था 4 ॾींहं पहुचो था ऐं वरी सॉन्ग सिलेक्शन्स ॿियो टियों सॼो ॾींहुं जो कमकार इन सभिनी शयुनि खे वठी हलो ऐं राति जो टाइम असांखे सिखणु घुरिजे असांखे कमु कीअं कजे कमु कीअं कजे त उनखे टाइम कीअं ॾिजे जेके सॼा इहा कहिड़ी एनर्जी आहे यार? एंकर आहिनि उहे सिखनि इहे कहिड़ी टेबलेट खाईंदा आहियो तव्हां सर ही टैबलेट आहे सॼी दुनिया जा व्यूअर्स मोहबत जी tablet आहे। एग्जैक्टली फ्रॉम साउथ अफ्रीका अमेरिका कैनेडा दुबई मिडिल ईस्ट टोटल सऊदी अरब मुसलसल कॉल सॼे पाकिस्तान खां मुसलसल कॉल्स ईंदियूं आहिनि प्रोग्राम खां बाद हू असांखे सजेशंस ॾींदा रहंदा आहिनि प्यार में तंग कंदा रहंदा आहिनि आइडियाज़ ॾींदा रहंदा आहिनि पोइ अकॉर्डिंग टू द सिचुएशन अकॉर्डिंग टू द प्रोग्राम उन्हनि जे सजेशंस खे पोइ असांजी टीम मञंदी आहे ऐं हुनखे फॉलो कंदी आहे ऐं प्रोग्राम अॼु ताईं हू बोर न हूंदो आहे मतिलबु ही ऑक्सीजन थी वई आहे मुंहिंजे लाइ मां हुते हुयुसि हिते दिमाग़ ओ माय गॉड मां उमिरि में हुयुसि दिमाग़ मुंहिंजो हिते हूंदो 10 खां 12 मां हिते हूंदुसि मां चयो यार अच्छा पोइ रोमांटिक वल्ला हुते जी दुनिया त मां वाह मज़े में अच्छा तव्हांजी उमिरि त कोन था पुॼी सघूं असां छोकी हींअर ताईं तव्हां यंग लॻा पिया आहियो यंग लॻा न पिया बल्कि आहियो तव्हां ठीकु आहे न त हीउ जेको तसलसल आहे कंटिन्यूसली जेको सिलसिलो आहे तव्हां छा था सम्झो त अॼुकल्ह जे यूथ में आहे जेको टाइम ते अची करे पंहिंजे शो खे परफॉर्म करे थो पंहिंजे मुस्तक़िल मिज़ाजी सां 18 सालनि खां वठी यार त मज़ाक त न आहे मुश्किल कीअं को प्रोग्राम अहिड़े नमूने सां केरु कंदो हूंदो पर पंहिंजे ऐं राति जे टाइम ते सियारो हुजे तूफ़ान हुजनि बरसातूं हुजनि जी 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 सर मां ॾिसंदो आहियां न प्रोग्राम त ख़ैर सिलेक्टिव हूंदा आहिनि पर मां पंहिंजी अगरि सिंध यूनिवर्सिटी खे ॾिसां महिराण खे ॾिसां लम्स खे ॾिसां ख़ैरपुर यूनिवर्सिटी खे ॾिसां पंहिंजी तमामु सिंध जी जेकी यूनिवर्सिटीज़ आहिनि टोटल मां ॾिसंदो आहियां हुते जा शागिर्द दे आर ऑल्सो पंक्चुअल वल्ला असांजा जेके सिंधी स्टूडेंट्स आहिनि शागिर्द आहिनि तालिब इल्म आहिनि रियली उन्हनि में सेम हौसलो आहे माना आहे असांखे तव्हां हुन ॾिसंदा मज़ा आहिनि न तव्हां भई रोज़ मुतमइन ईंदो आहियो आहे ऐं पाण खे मेंटेन रखंदो आहे पंहिंजी शख़्सियत खे पंहिंजे लफ़्ज़नि खे पंहिंजे एक्शन्स खे असांजा मुख़्तलिफ़ होस्ट्स आहिनि मुख़्तलिफ़ प्रोग्राम्स जा असां त भई मां ही चवणु थो चाहियां त देयर आर लॉट ऑफ टेलीविजन्स उर्दू टेलीविजन सिंधी टेलीविजन्स पर असांजो महिराण टेलीविजन साइकोलॉजिकली चेक कंदो आहे प्रोग्राम्स ओवर टू टॉप टू बॉटम होस्ट स्क्रिप्ट कैमरामैन सिस्टम असांजा डायरेक्टर्स पोइ असां हर शइ ॾिसी करे साइंटिफिकली ऑनर कंदा आहियूं त स्टूडेंट्स ते हुनजो असरु थींदो आहे असांखे पंहिंजे व्यूअर्स जी Psychologically. ऐं स्टूडेंट्स असांजा आहिनि न व्यूअर्स असांजा कस्टमर्स त साईं असां पंहिंजे स्टूडेंट्स खे पंहिंजी यंग जनरेशन खे न छॾींदासीं उन्हनि खे बि स्ट्रॉन्ग कंदासीं कमिटेड कंदासीं प्यार ॾींदासीं पंहिंजे मुल्क सां पंहिंजे सिंध सां ऐं पंहिंजी फैमिली सां पंहिंजी एजुकेशन सां पंहिंजे फ्यूचर सां ज़िंदाबाद अच्छा हिकिड़ी ॿी ॻाल्हि ईअं आहे त हिन वक़्तु जेके न जेकॾहिं माण्हू ॾिठो वञे त अलाए केतिरा माण्हू मुख़्तलिफ़ प्रॉब्लम ज़हनी तौर ते मुख़्तलिफ़ मसइलनि में आहिनि हुजनि पर जॾहिं तव्हां असां माइक जे साम्हूं अचूं था कैमरा जे साम्हूं अचूं था त असांजी हिकिड़ो लफ़्ज़ जेको आहे ऐं हिकिड़ी मुस्कुराहट जेकी आहे उन्हनि खे नई ज़िंदगी ॾेई थो छॾे त उहे ई सभु शयूं जेके आहिनि उहे तव्हां असांजे व्यूअर्स सां हिकिड़ी अटैचमेंट थी वञे उन होस्ट जी ऐं तव्हांजी तमामु घणी हिकिड़ी जेको तव्हांखे रिप्लाए हाणे जॾहिं तव्हां काबतुल्ला शरीफ़ विया हूंदा मके मदीने तव्हां जॾहिं विया हूंदा तव्हांखे उते बि रिप्लाए ॻोल्हियो हूंदो त कहिड़े नमूने सां तव्हां सर घणा प्रॉब्लम्स आहिनि साइकोलॉजिकल प्रॉब्लम्स माशी प्रॉब्लम्स पोइ हुन प्रॉब्लम्स अव्हां बि ऐं मां बि ऐं असां सभु होस्ट बि सदफ़ बि पर पोइ जॾहिं पाण पंहिंजे सीट ते हूंदा आहियूं पंहिंजे प्रोग्राम में हूंदा आहियूं ऐं पाण ते हिकिड़ो लोड हूंदो आहे त हिकिड़ो आवाज़ु ईंदो आहे कन में यार दानिश छा थियो आहे तोखे यार रिलैक्स एंड स्माइल मुर्क ॾे वरी ओके ठीक मां ईअं कंदो आहियां जी साहिबु प्रोग्राम शुरू कयूं था यार छा आहे कट करे चओ स्माइलिंग पोइ वरी मां अची वेंदो आहियां जी साहिबु
वल्लाह प्रोग्राम में मूंखे सर इनखे दोस्त चयो हिकिड़ो प्यारो अंदाज़ इहा माना डायरेक्टर खे ख़बर न हुजे ऐं आम टीम खे ख़बर न हुजे त इहो होस्ट जेको आयो हूंदो त हुनजे पोयां कहिड़ा प्रॉब्लम्स हूंदा कीअं हूंदो कीअं अची करे स्क्रीन ते अची पाण करे खे हू हथ ते पेॾे पंहिंजे पाण खे हू ब्रेक पियो करे त भई तूं एनर्जेटिक थी energetic सर ईद आहे ऐं ईद जा ख़बर आहे मूं छा चवां थोरो जुमिलो आहे छा थियो आहे आवाज़ तो छा थियो छा थियो आहे रिपीट कर धन साहब यो अंदर जो माण्हू आहे असांजो जेको असांखे करे थो मोटिवेटेड हाणे हिकिड़ो वक़्फ़ो वठो ओके हिकिड़ो वक़्फ़ो वठूं था टपाल हा बिल्कुलु सभिनी खे मुबारकूं हुजनि तव्हां जी नाज़रीन जेके असांखे हिते पाकिस्तान में ॾिसी रहिया आहियो जेके एब्रॉड में ॾिसी रहिया आहियो तव्हांखे ईद जूं लख लख असां वाधायूं चवंदासीं ऐं मुश्ताक साहब तव्हां बि ईद जूं वाधायूं खोड़ सारियूं वाधायूं हुजनि। असां हलूं नंढी ब्रेक ते बिल्कुलु हलूं था हिन वक़्तु टपाल मेज़बान जी हिन स्पेशल ट्रांसमिशन में ऐं हुनजे ताबन सां हिन वक़्तु हलूं था हिकिड़े ब्रेक ते ब्रेक खां वापसि ईंदासीं वरी कंदासीं खोड़ सारियूं कचरियूं जी नाज़रीन तव्हांखे असां वलीकार चऊं था ईद जो टियों ॾींहुं आहे ऐं खोड़ सारियूं तव्हांखे वाधायूं हुजनि मुश्ताक तव्हां सां गॾु मौजूदु ऐं सदफ शाह तव्हां सां गॾु मौजूदु ऐं टपाल मेज़बान जी स्पेशल ट्रांसमिशन तव्हां सभिनी जे नज़रुनि जे साम्हूं ऐं ख़ूबसूरत आवाज़ ऐं अंदाज़ ऐं ख़ूबसूरत माण्हू जेके आहिनि सदफ असां पंहिंजे हिन शो में शामिल रखंदा पिया साहब मां बि वाधायूं चया न जेके असांजा नाज़रीन असांखे ॾिसी रहिया आहिनि ईद जी उन्हनि खे वाधायूं चया जेके असांजे ॿाहिरि मुल्कनि में आहिनि जेके पाकिस्तान में आहिनि उन्हनि बि रोज़ा रखिया आहिनि ऐं उन्हनि खे बि ईद जूं वाधायूं चऊं लख लख उन्हनि खे वाधायूं हुजनि शल ही ईद उन्हनि लाइ ख़ुशी जो बाहिस बणिजे जेके हुननि जूं दुआऊं पूरियूं न थियूं हुजनि उहे दुआऊं पूरियूं थियनि ऐं ॿियो त नाज़रीन असांजे जेके ईद जी ट्रांसमिशन में असांजी जेका असांजी नई गेस्ट बि आई आहे उहा आहे मैडम सुमेरा नाज़ पाण होस्ट आहे ऐं असांजी साथी कंपेयर हा साथी कंपेयर आहे असां मां उनखे वेलकम चवंदसि सुमेरा नाज़ असां सां गॾु मौजूदु आहिनि ऐं ख़बर अथव सुमेरा नाज़ असांजी होस्ट बि आहे ऐं असांजी पंहिंजो हींअर त असांजी गेस्ट आहे ऐं हुन सां गॾु माना 4 शयूं थियूं सिंगर बि आहिनि ठीकु आहे ऐं पाण सुठो प्रोग्राम बि कनि पियूं ऐं गीत ख़ुशीअ जा ठीकु आहे हुन सां गॾु गॾु वरी ॻाइनि बि था इहे सभु शयूं आहिनि इहे सभु शयूं असां हिननि खां सुमेरा नाज़ मल्टी डायमेंशनल जेके उहे माण्हू आहे हा पहिरियों पाण हिननि खे कयूं खोड़ सारियूं मुबारक हुजनि तव्हांखे ईद जे 3 ॾींहं ते आहियो कल्ह अॼु तव्हां असांखे जेको आहे न पंहिंजो विशिस बि ॾिनियूं पियूं स्क्रीन जे ज़रिए अॼु तव्हां असां सां गॾु मौजूदु आहियो असां तव्हांखे साउंड था चऊं तव्हांखे असां भलीकार चऊं था खोड़ सारियूं तव्हांखे मुबारक हुजनि ऐं ॾाढो ॿिनि ॾींहंनि जो त ॾाढा खाधा पीता क्लास क़िस्म जो चटपटा हूअं ई रमज़ान पूरो 2 ॾींहं मुसलसल ईद ट्रांसमिशन में सुमेरा नाज़ जी परफॉर्मेंस हुई हा जी हा अच्छा त पोइ घर वञी फैमिली मेंबर सां दोस्तनि में बि इहो लहजो त न रहियो छा न मां ख़ुशि आहियो ख़ैरियत सां साॻियो तरीक़ो त न अमां असांजे घर आया आहियो ईद जी लख लख वाधायूं छा चवणु चाहींदा ईअं त न थियो न उहो हिते ई हूंदो आहे अक्सर करे जॾहिं घर में हूंदा आहियूं त ज़ाहिर वरी उते हिकिड़ो ॿियो माहौल हूंदो आहे अक्सर करे पंहिंजा हूंदा आहिनि जेके खानदान वारा उहे गेस्ट हूंदा आहिनि त उन्हनि सां उन लहजे में पोइ हू चवंदा आहिनि सुमेरा अवां कीअं आहियो ख़ुशि आहियो हर वक़्तु सुमेरा ख़ुशि आहियो ठीकु आहियो वरी आराम सां वञी वेह मां थकियल आहियां दानिश ख़बर अथई सुमेरा छो आई आहे हा वो तो कल प्रोग्राम करे वई न हा ही चयो त न पंहिंजो दानिश आयो आहे दानिश वॾो आहे असां सभिनी जो हिन खां दुआ बि वठणी आहे ऐं ख़र्ची बि वठणी आहे हा हा उहो ॾींदासीं असां बि ईअं ई कयूं छा न त पोइ मां तव्हां सम्झी वञो न वधीक हाणे न मूंखे न हर शइ कल्ह महिमान खे त ॻाल्हाइण कल्ह ॾियो बुरो आहे न ख़र्ची असां जॾहिं वेठा हुयासीं ओॾी महिल तव्हांजो हक़ पियो थियो अच्छा तव्हां बिस्मिल्लाह कयो तव्हां कल्ह सॼो ॾींहुं तव्हां ॻाल्हायो अॼु असां ॻाल्हायूं पर तव्हां ईंदो त असांजा तव्हां गेस्ट पायो तव्हांखे असां भलीकार चऊं थैंक यू कीअं था तव्हां फील कयो अॼु असांजे गेस्ट प्रोग्राम तमामु बहितरीनु ऐं कल्ह बि सुठो ॾींहुं गुज़रियो हुयो ईद जो ॿियो ॾींहुं अॼु ईद जो 3 ॾींहुं आहे वरी बि महिरान जे अंगण ते गॾु आहियूं सभु हिकिड़ो फैमिली वांगुरु माहौल आहे तमामु बहितरीनु ऐं सुठो लॻी रहियो तव्हांजा प्रोग्राम कीअं पिया हलनि तव्हांजा तमामु बहितरीनु गीत सुठा ख़ुशीअ जा अल्हम्दुलिल्लाह ऐं सिंगिंग तव्हांजा सिंगिंग बि सुठी पई हले रिसेंटली 2 सॉन्ग्स आया आहिनि नवां उहे मेरान टीवी ते हलंदा जी जी उनजी तयारियूं हलनि पियूं बाक़ाइदा बहिराणे स्टूडियो में जा जी हा जी हा ऐं हाणे बि हली ॿुधाईंदमि तव्हांखे जी जी माशाअल्लाह मां सम्झां थो त हिन प्रोग्राम में इहे सॉन्ग्स वरी सुमेरा जा असां ॿुधंदासीं इंशाअल्लाह ताला ॾिसंदासीं ऐं इहे सिलसिलो पाण हलाईंदासीं अच्छा सुमेरा पाण ही हिकिड़ो सर इल्ज़ाम लॻंदो आहे असां आर्टिस्ट्स ते होस्ट्स ते घणो करे या अदाकारनि ते बि की भई हर वक़्तु तव्हां एक्टिंग में हूंदा आहियो त ही कुझु फैमिली वारा या दोस्त बाक़ी आहे छा त हर वक़्तु ईअं लॻो था जीअं होस्टिंग कयो पिया या
एक्टिंग कयो पियो। माना लॻंदो आहे सुमेरा न न हमेशह ईअं सुमेरा न आहे, नाज़ असल में ॾिसो न हर कंहिंजो हिकिड़ो पंहिंजो स्क्रिप्ट ते हलंदियूं आहे तव्हां मुश्ताक न, न, न। साहब वेचारी खे छो था कंफ्यूज़ कयो? न बार असल में इहो ॻाल्हि इहो आहे। ईअं आहे त हर कंहिंजो पंहिंजो हिकिड़ो लहजो हूंदो आहे ॻाल्हाइण जो। जीअं तव्हां ॾिसो हिते प्रोग्राम कंदा आहियो त आम रूटीन में बि मां तव्हांखे ॾिठो आहे तव्हां उअं ई ॻाल्हाईंदा आहियो। हाँ वही अहिड़ो थी वियो आहियां। हा उहो त थी बेकार थी वियो पुछनि आहे। पियो त तव्हां त ईअं न थी वियो न न न न असां जेको हिते आहियूं उहे ई ॿाहिरि ई हूंदा आहियूं, घर में बि ईअं ई हूंदा आहियूं। वाह सर वाह, वाह सर वाह। मुंहिंजो त हाणे उहो नेगेटिव ई आहे त जेके ॿार आहिनि उहो चवणु नथा मञनि। उनखे ख़बर आहे नी कावड़ अचे कोन थी। कावड़ कंदो बि त भई हल्कड़ी कावड़ कंदो, ॻाल्हि ख़तमु। जी ऐं हर वक़्तु चवंदो बी रिलैक्स, इंजॉय, ठीकु आहे इंजॉय। एंजॉय त ज़िंदगी खे एंजॉय कयो। बिल्कुलु हू ही अलाह जी महिरबानी आहे व्यूवर्स जी दुआ जे करे त हू आहिनि राह रास्त ते, ट्रैक ते, पर ॻाल्हि न मञंदा आहिनि, चवणु न मञंदा आहिनि, ॻाल्हि साॻी हू त तव्हांजा जेके फर्ज़ंद आहिनि उहो लॻंदा तव्हां खां वॾा आहिनि। हाँ, तव्हां ईअं अञा ताईं टीन एजिस आहे। आहियो। सर असां माशाअल्लाह, अलाह से तव्हांखे अलाह जी बदनज़र महिरबानी आहे। मुंहिंजी अम्मी जो न जेॾीमहिल ब्लड प्रेशर हाई थींदो आहे त पोइ असां वरी दानिश मेहदी साहब जो न प्रोग्राम लॻाईंदा चवंदी आहे जी साहिब पोइ लॻाए छॾियो, वरी पोइ हुन में थी वरी वेंदी आहे, relax थी वेंदी लो थी वेंदो आहे। हा, बिल्कुलु। अच्छा सुमेरा नाज़, तव्हांजा जेके हींअर जेके सॉन्ग्स अचनि पिया उन में कंहिंजी शाइरी या तव्हां उन में कीअं उनखे सिलेक्शन तव्हां पंहिंजी कीअं कई आहे, उहो कहिड़ी कीअं असल में recordings वग़ैरह हिते सिलेक्शन पाण मेरान टीवी ते थी आहे? ऐं जेकी बि हिते मेरान टीवी ते मां ॿ टे जेकी सॉन्ग कया आहिनि उन्हनि जी सिलेक्शन त सर जी हूंदी आहे, सर मुर्तज़ा जी हूंदी आहे, ऐं तक़रीबन शाह अब्दुल लतीफ़ जिन जी शाइरी आहे उहा मूं ॻाई आहे। उन्हनि तव्हां वाह ज़बरदस्त, अल्लाह। असां चाहींदासीं त किथे न किथे तव्हां असांखे ज़रूरु असांजे व्यूअर्स खे ज़रूरु ॿुधाईंदा। जी बिल्कुलु, हाणे ई तव्हांखे मां ॿुधाईंदमि। हा चलो ठीकु आहे भई, वाह वाह सुमेरा नाज़। ॿुधणु घुरिजे। चवे थी त अॼु ई ॿुधाईंदासीं। अॼु ॿुधंदासीं, बिल्कुलु ॿुधंदासीं, पर इहो तव्हां दाई साहिबु तव्हां मूंखे ॿुधाईंदा त तव्हांजी नंढपण जी जेका ईद रही ऐं हींअर जेका तव्हांजी ईद जेका अॼु तव्हां वेठा आहियो हिते ईद जा ॾियारा हलनि था, कीअं था फील कयो? सर जॾहिं ही ईद ईंदी आहे, ही ॾियारा ईंदा आहिनि त मां त वरी उन ई ॾींहंनि में पहुची वेंदो आहियां जंहिंमें वॾड़ा गॾु हुया। बिल्कुलु ईअं ई जेके मज़ो हूंदो आहे, खाइणु पीअणु घुमणु कचेरी साॻी अंदाज़ में थी वेंदी आहे। जेके मुंहिंजा सीनियर्स आहिनि मुंहिंजे साम्हूं हूंदा आहिनि, जेके जूनियर्स हूंदा आहिनि हू बि साम्हूं हूंदा आहिनि, त सर मां हुते ई रहंदो आहियां हर वक़्तु। मां त हर रोज़ु ईद में आहियां, किथे आहियो, अॼु वेठा आहियूं, हीअ त आहे थर्ड डे, पर आई एम फीलिंग इट एज़ अ फस्ट डे ऑफ ईद। विसरी वियो आहियां त अॼु थर्ड डे आहे, अॼु फस्ट डे आहे ऐं आफ्टरनून जो टाइम आहे, केक पियो आहे, थोरो टाइम मिलंदो, खाईंदासीं, इंजॉय कंदासीं। हा बिल्कुलु, थैंक यू, तव्हांजी वॾी महिरबानी। ऐं तव्हांखे व्यूअर्स खे ॿुधाईंदा हलूं त अॼु थर्ड डे आहे, दानिश मेहदी भाई वटि फस्ट डे, सेकेंड डे ऐं थर्ड डे गॾु आहिनि, पर अॼु थर्ड डे आहे। पाण हिनखे जी हा हिनखे कंटिन्यू कंदासीं। ऐं टपाल मेज़बान जी स्पेशल ट्रांसलेशन आहे सदब शेख ऐं म्यूज़िकल प्रोग्राम आहे, ॾाढो हिकिड़ो बहितरीनु क़िस्म जो म्यूज़िकल प्रोग्राम आहे। ईद मुबारक बि चवंदा आहियूं जेके असांजे नाज़रीन असांखे ॾिसी रहिया आहिनि, ऐं हीउ सिलसिलो असांजे प्रोग्राम जो जारी सारी आहे। असां था वञूं नंढड़ी ब्रेक ते ऐं म्यूज़िकल प्रोग्राम ते हलंदासीं। म्यूज़िकल प्रोग्राम खां पोइ वापसि ईंदासीं ऐं वरी कंदासीं कचरियूं। जी बिल्कुलु जी नाज़रीन, स्पेशल ट्रांसमिशन ईद स्पेशल ट्रांसमिशन में ऐं टपाल मेज़बान जे तावन सां हिन वक़्तु ॾाढो हिकिड़ी ख़ूबसूरत ऐं ख़ुशूसी ट्रांसमिशन तव्हां सभिनी जे साम्हूं। ऐं हिन वक़्तु मुश्ताक भट्टी ऐं मूंसां गॾु मौजूदु आहिनि सदब बुखारी ऐं सदब पाण ॻाल्हि कंदासीं दानिश मेहदी ऐं हुन सां गॾोगॾु ॿियो हिकिड़ो स्पेशल हिकिड़ो सुमेरा नाज़ सां। ईद जो टियों ॾींहुं बि आहे, हिकिड़ो सुवालु पियो थो थिए, कंटिन्यूसली हले पियो थो, पर हुन सां गॾु दानिश मेहदी खां हिकिड़ो नंढो हिकिड़ो सुवालु, उन खां पोइ वरी ॿियनि इहा हिकिड़ो स्पेशल हिकिड़ो सुवालु आहे जीअं स्पेशल ट्रांसमिशन उहा कंहिंखे ख़बर न आहे। हा पर मूंखे ख़बर आहे त दानिश मेहदी, हा मां सम्झां थो त कयां अलाए न कयां सुवालु। कयो सर, कयो, असांजी इस्लाह थी वेंदी। मां तव्हांजे लाइ तव्हांजो सुवालु पक पक। हा इहो थोरो मसइलो त आहे, हर माण्हू सां पंहिंजा पंहिंजा मसइला थींदा आहिनि ऐं हिकिड़ा माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके गाॾीअ में कंहिं ट्रेवल कंदा आहिनि बाय रोड, त उन्हनि खे उल्टी जो प्रॉब्लम थींदो आहे या कुझु मसइलो थींदो आहे। हिन दफ़े तव्हां सां छा थियो बायर? बायर डपु लॻंदो आहे तव्हांखे? न न न की दरिया जे पासे या विच में जेसि ताईं पाण उमिरि ते हुयासीं फील थियो त देयर इज़ सम सिकनेस फील हुयो, नज़लो ज़ुकाम आहे, पर जॾहिं खां मोटी आयो आहियां जहाज़ में ई फील थियो त टेम्परेचर आहे ऐं चेस्ट कंजेशन आहे, उहो अॼु ताईं आहे। न उहो त आहे, पर तव्हां पंहिंजो विंडो वारे साइड ते छो कोन वेंदा आहियो? तव्हांखे डपु लॻंदो आहे? न न न हू त मां मज़ो कंदो आहियां। अच्छा मूंखे कहिड़ी बि सीट मिले,
हा हा न मूंखे त इहो अंदाज़ो हो त दानिश मेहदी खे ज़रूरु जेको आहे न पंहिंजो अॻियां पासो में जेको साइड वारो पैसेंजर हूंदो हुनखे प्रॉब्लम हूंदो आहे छा थियो आहे तोखे कॾहिं मां अच्छा मूंखे अगरि दरी वारी सीट विंडो वारी सीट न मिली त पोइ मां ईअं कंदो रहंदो आहियां पाणी आयो आहे कहिड़ो मुल्क आयो आहे किथां वञूं पिया वरी भागन भरी के मैसेज त हाणे असां मथो सऊदीअ क्रॉस कयो आहे हाणे अमेरिका क्रॉस कयो आहे मैसेजिस ते अच्छा छा त तयार आहे वरी भागन भरी के मैसेज में थी ये मोहब्बत हुन सां आहे बिल्कुलु अच्छा हिकिड़ो ॿियो तव्हां लेडीज़ खां मां सुवाल कंदुसि त जेका जीअं 15 रोज़ा कंप्लीट थिया जी जी त सदफ शाह ऐं सुमेरा नाज़ त कपिड़नि जी कलेक्शन तव्हांजी कीअं ॾाढी माशाल्लाह तव्हां सुठी कलेक्शन जी रुगो तव्हां कमु इहो कयो त 15 ॾींहं तव्हां कंटिन्यूस बिज़ी रहिया इन्हनि कमनि में न बिल्कुलु ईअं छो जो 15 रोज़े खां पोइ ईद जी जेका असांजो तयारी लगातार माना चक्कर लॻंदा पिया आहिनि हिकिड़ो जेको सूट असां 2 या 3 सूट वठी ईंदा आहियूं उहे असां 4 दफ़ा चेंज करे मां ॿुधाए जमी जी बिल्कुलु तव्हांजे लाइ त ॿिन्ही जे लाइ दानिश भाई अञा दानिश वटि खोड़ सुवाल आहिनि इहे असांजा चक्कर लॻंदा रहंदा आहिनि शॉपिंग मां ॿुधायां मां इलाही ड्रेसिंग में इलाही मां चूज़ी आहियां मां ड्रेसिंग जी इलाही कलेक्शन कंदी आहियां 4-5 सूट त मुंहिंजा ईंदा आहिनि उन ते मां लेंसिस बि ईंदा आहिनि उन ते मां ज्वेलरी बि वठंदी आहियां ऐं शूज़ बि मां इलाही एक्सपेंसिव वठंदी आहियां मिड़ई 2-3 लख मुंहिंजी ते ख़र्च थींदो आहे ऐं अच्छा सदफ ईअं बि थींदो आहे त असां जेकी शयूं ते शॉप्स ते ॾिसंदा आहियूं त असांखे इलाही वणंदियूं आहिनि असां चवंदा आहियूं हे बि खणूं खणी जॾहिं घर ईंदा आहियूं त यार छा वठी आयासीं असां वरी असां ईअं थींदो आहे न सदफ वरी असां रोशनी हूंदी आहे हा पर सुमेरा मुंहिंजी वरी इहा आदत रही आहे अलाए छो नंढे इलाइक़ो मां ईद ते 4-5 सूट वठंदसि 4-5 शूज़ वठंदसि ज्वेलरी एतिरी वठंदसि माना जाम साड़ी वठंदसि भली ईद ते मां न पायां पर मुंहिंजी अलाए छो ख़राबु आदत आहे मां कढणु चाहींदी आहियां पर मुंहिंजी निकिरे न ईद जे आख़िरी 15 ॾींहंनि में रमज़ान जे सदफ शॉपिंग कंदी आहे पोइ सॼो साल उन्हनि कपिड़नि खे उन्हनि जोड़नि खे उन्हनि ॿुधाइनि थियूं त एतिरी त शॉपिंग कंदियूं आहिनि न 4 मतिलबु त 12 महीना दानिश मेहदी साहब मुंहिंजी 5-6 अलमारियूं फुल थी वयूं मुंहिंजी अम्मी चए थी हाणे मां छा कयां ऐं तव्हां शूज़ ॾिसंदव उहे बि हिकिड़ी ॿ अलमारी हिन अंदाज़ो करे सघंदा मूंखे रुगो इहो सुवाल करण जी हुई पाण चुप करे वेही रहो कंटिन्यूस पई थी ॻाल्हि हले कचहरी इहा अथव कपिड़नि ते साईं ही ख़वातीन इहे बि कंदियूं आहिनि किथे मैयत में बि वञनि त चवंदियूं आहिनि हा ॾाढो अफ़सोस थियो अच्छा हीउ सूट खातो परचेज़ कयो आहे फलाणे बाज़ार खां हा ज़बरदस्त कमु किथे करायो आहे हिन शूज़ जो पर ॿुधो दानिश भाई जीअं इहो 15 ॾींहं इहे पूरा थींदा त तव्हां असां मर्द वठंदा लिखंदा जीअं उन ॾींहुं मां मुर्तज़ा मजबूर कोन पियो मिले हा ख़बर चले थो न बाबा छा मसइलो आहे चई ॿाहिरि आयल आहे न हाणे ईद कराइणी आहे छा बि करिणो आहे टीवी खे प्रोग्राम करिणो आहे प्रोडक्शन खे बि टाइम ॾियणो आहे इहो शॉपिंग कोन थी कंप्लीट थिए हा सर हा वॾो मसइलो हूंदो आहे मुश्ताक साहब जेके असांजा नाज़रीन असांखे ॾिसी रहिया आहिनि जेके असांजी अदियूं असांखे ॾिसी रहियूं आहिनि असां उन्हनि खे वरी बि इहो मैसेज ॾींदासीं त तव्हां भई म्याना रवी सां हलो एॾी महांगाई लॻी पई आहे मुआशियत जो बेड़ो गरक लॻो पियो आहे ऐं असां पाण सां मञूं था असां इहो ग़लति पिया कयूं ऐं असां ग़लति पिया कयूं इनशाअल्लाह अच्छा मां ग़लति कयो त पाण सीधा रहो यार हालत एंजॉय कयो नाज़रीन एंजॉय कयो दानिश भाई ॻाल्हि इहा हे जेका ॿधी ॻाल्हि करे वई तव्हांखे लॻे थो किथां ज़रे बराबरि को मैशत खे को लोॾो बि कोन्हे को हेॾे त जेका ईअं आहे न आहे सुमेरा खां सुमेरा तव्हां रोकंदो सुमेरा खे कॉमेडी पसंदि आहे पर सुमेरा आहे संजीदा न हे कीअं कहिड़ी कॉमेडी आहे ॻाल्हि इहा आहे त हिन ईद ते पाण खे अंदाज़ो थियो 2-3 लखनि जी 2.5 लखनि जी हर भो रिटर्न 5-7 लखनि जी एॾी शॉपिंग एतिरो ख़र्चो गाॾी जे पेट्रोल जो या रिक्शे जो न हूंदो आहे जेतिरो ख़र्चो हुन सूट जो हूंदो आहे मुश्ताक साहब तव्हां हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी ॿुधो न वाकई तव्हांजे करे मूंखे लॻे थो त इकोनॉमी ते थोरो सही आहे हिननि जे करे त थियो आहे लेडीज़ जे करे न मुश्ताक साहब हर केरु ॻाल्हाए कोन थो हा ॿुधायो हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि न त उन्हनि खे एतिरी ख़ुशियूं मिलियल हूंदियूं आहिनि त हुननि खे कपिड़नि जी या शयुनि जी ज़रूरत न पवंदी आहे हू पंहिंजी ख़ुशियुनि में फुल लॻाए पिया हूंदा आहिनि असांजो दिमाग़ रिलैक्स आहे ज़हन रिलैक्स आहे कुझु ऐं कुझु माण्हू हूंदा आहिनि उनजी लाइफ में एतिरियूं ख़ुशियूं न हूंदियूं आहिनि हू नंढियूं नंढियूं शयूं हू वठी उन मां नंढियूं नंढियूं ख़ुशियूं महसूसु कंदो आहे ऐं उन्हनि खे इहा ख़बर न हूंदी आहे त उहा ख़ुशी थोरे लम्हे लाइ हूंदी आहे पर हू उन्हनि खे शयुनि खे बारो करे उहे शयूं त पई हूंदियूं आहिनि पर हिकिड़ी ख़ुशी त मिलंदी आहे न बिल्कुलु माण्हू ज़िंदगी घारींदा आहिनि ईअं ई नंढियूं नंढियूं शयूं वठी शॉपिंग करे कपिड़ा वरिता हो वरिता ईअं हुननि करण बि ख़ुशी मिली वेंदी आहे जॾहिं हुननि खे उहा सम्झ में अची वेंदी त हीअ नंढियूं ख़ुशियूं आहिनि असांजी उन्हनि सां इहे तव्हांजो दिमाग़ त न असांजो फिल थी तव्हां सम्झो था त माना हिन ईद ते तव्हांखे सम्झ में अची वई आहे ॻाल्हि मूंखे लॻे थो पर हिन वक़्तु ईद रिहाण स्पेशल हिकिड़ो प्रोग्राम आहे ऐं ईद रिहाण ऐं पाण हिनखे ॾिसंदासीं वापसि ईंदासीं ऐं सुमेरा नाज़ खां पोइ असां कलाम ऐं जेके असांजे नाज़रीन ॾिसी रहिया आहिनि असां उन्हनि खे ईद जूं लख लख वाधायूं चवंदासीं ऐं स्पेशल ट्रांसमिशन तपाल मेज़बान जे तारुन सां
अचो त ॾिसूं था ये प्रोग्राम। जनाज़े तव्हांखे असां वरी का चऊं था ऐं ईद जो टियों ॾींहुं आहे स्पेशल ट्रांसमिशन टपाल मेज़बान जे ताउन सां ऐं तव्हांखे खोड़ सारियूं वाधायूं हुजनि जेके हिन वक़्तु पाकिस्तान या पाकिस्तान खां ॿाहिरि ॾिसी रहिया आहिनि असांखे जी हा। पंहिंजा साथी। असां उन्हनि खे ईद जूं लख लख वाधायूं चवंदासीं ऐं उन्हनि खे चवंदासीं त पंहिंजे मुंहं ते मुस्कुराहटूं रखो ऐं ईद ख़ुशीअ सां मल्हायो ऐं पंहिंजनि सां कोशिशि कयो पंहिंजनि सां मल्हायो ऐं ख़ुशियूं वेरायो ऐं ख़ुशियूं वेराईंदो त तव्हांखे ख़ुशियूं वापसी में मिलंदियूं। तमामु ज़बरदस्त। अच्छा दानिश भाई ऐं सुमेरा नाज़ पाण जी, जी। ॻाल्हि कंदासीं कंटिन्यूसली हिन शइ खे त आर्ट जेको आहे उहो दुनिया में जेके बि तरक़ी याफ़्ता जेके मुल्क आहिनि उन्हनि खे जॾहिं ॾिठो वञे त उन में आर्टिस्ट ऐं स्पोर्ट्स जो तमामु घणो हिकिड़ो अमल दख़ल रहियो आहे जी त उनजो जेके हेल्दी माइंड जेके आहिनि जी। उहे असांखे तमामु घणा मिलनि था। ईअं असांजो पाकिस्तान जेको आहे उनजो स्टेज ड्रामा हुजनि या उन सां गॾु गॾु टीवी ऐं मुख़्तलिफ़ शयूं हा उन में जेको मज़हिया जेके मिज़ाह जेको आहे तंज़ो मिज़ाह आहे या मिज़ाहिया जेके ड्रामा आहिनि उहे वधीक ईज़ी हूंदा आहिनि या तव्हांजे नज़र में कीअं तव्हां छा था सम्झो एज़ ए कंपेयरिंग सोली आहे या स्टेज ते जेके मिज़ाह खे खणी हलंदा वल्लाह वल्लाह एक्चुअली अट्रैक्शन त मिज़ाह में आहे अट्रैक्शन मिज़ाह में आहे रिलैक्सेशन मिज़ाह में आहे ऐं हुन जे करे ज़रूरी आहे त पंहिंजी कम में पंहिंजी होस्टिंग में पंहिंजी परफॉर्मेंस में ही कॉमेडी हुजे। हा। लफ़्ज़ कॉमेडी जॾहिं चवंदा आहियूं त सब्जेक्ट चेंज थी वेंदो आहे पर आहे मुश्किल ऐं कॉमेडी मुश्किल कमु आहे तमामु घणो मुश्किल। हा सादगीअ सां ॻाल्हाइणु आसान आहे माण्हुनि खे खिलाइणु वधीक मुश्किल हूंदो तव्हांखे जेकॾहिं का असाइनमेंट ॾिजे त त मां त करे सोचो आहे कॾहिं तव्हां करे वेंदा मां हर वक़्तु कंदो आहियां तॾहिं तव्हां हैप्पी रहंदा आहियो हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजे ज़हन में अची रही आहे पर मूंखे नाहे करणी न पोइ तव्हां करे सघो मां नथो चाहियां त हू कॉमेडी लॻे एक्चुअली अच्छा करण जहिड़ी आहे करण जहिड़ी आहे पर मूं नथो चाहियां त हू कॉमेडी लॻे इहा हा तो जो हू इहो तो मुंहिंजी शख़्सियत जो ॿुधाईंदो। हिसो आहे हा ठीकु आहे यस अच्छा सुमेरा नाज़ इहो साॻियो ई क्वेश्चन तव्हां खां असां पुछंदासीं त जहिड़े नमूने सां तव्हां होस्ट कयो थियूं तव्हां ॻायो थियूं या कीअं त तव्हां एक्टिंग बि कई आहे त तव्हां सम्झो था त कॉमेडी जे लाइ कॾहिं थींदो आहे या सीरियसली तव्हां असल में मुंहिंजे ख़्याल में त कॉमेडी जेकी आहे त उहा आसान आहे मतिलबु होस्टिंग खां ऐं सिंगिंग खां छो जो लकी छो जो कॉमेडी त असां ॾिसो आम जॾहिं घर में वेठा हूंदा आहियूं त तॾहिं बि मतिलबु कोई अहिड़ियूं ॻाल्हियूं थी वठंदियूं आहिनि जो असां जीअं पंहिंजो तव्हां ॻाल्हि कई त घर में बि आऊं कंदो रहंदो आहियां त घर में बि असां कॉमेडी त कंदा रहंदा आहियूं त इन करे जॾहिं असां स्टेज ते अचे परफॉर्मेंस ॾींदा आहियूं त उहा असांखे ईज़ी लॻंदी आहे तव्हांखे कीअं ख़बर पई त दानिश मेरी घर में छो जो आऊं ॻाल्हि कई न हाणे ॻाल्हि बि मूं कई पोइ अंदाज़ो बि सभु थी वेंदो आहे अच्छा। माण्हू सम्झण वारा सुमेरा नाज़ बाक़ाइदा मुफ़क्किर दानिश्वर होस्ट आहे कॉमेडी खे चवंदा आहिनि इलाही ॾुखी आहे माण्हुनि खे जेके चेहरनि ते मुस्कुराहटूं आणणु इलाही ॾुखियूं हूंदियूं आहिनि भई अगरि असां कंहिं हुते वञूं हॉल में Artist परफॉर्मेंस जी, हिन पिंडाल में मौजूदु न पर वॾी सभिनी ॻाल्हि आहे न उहो चवे पई तॾहिं पिंडाल में अगरि पाण कॉमेडी सीरियस बि कया आहिनि अच्छा। जी जी हा बिल्कुलु कॉमेडी प्ले बि मां हिते कया आहिनि ऐं होस्टिंग बि कई आहे सिंगिंग बि कई आहे पर सभ खां वधीक जेको मुश्किल कमु आहे उहो सिंगिंग आहे हा मुश्किल सिंगिंग उन खां पोइ होस्टिंग जीअं मूंखे लॻे थो त ऐं कॉमेडी त मां कई आहे त मां चवंदी मूंखे कॉमेडी आसान थी लॻे पर हर कंहिंजी अलॻि पर्सनैलिटी आहे पर्सनैलिटी आहे बिल्कुलु हाणे जीअं तव्हांखे मिज़ाज जेके आहे उहो तव्हांखे ईज़ी लॻे थी जी, पर तव्हांजी सिंगिंग ॾाढी जेका आहे सो डिफिकल्ट लॻे जी। थी पर पाण हलूं था हिन वक़्तु हिकिड़ो प्रोग्राम ॾिसूं था जी, जी। त पोइ बाज़ार ते ॾाढो ज़बरदस्त हिकिड़ो मेरा टीवी जी प्रोडक्शन आहे सिलसिलो जारी सारी आहे बिल्कुलु। पंहिंजे ईद जे टे ॾींहं जी जेका थर्ड डे जी ट्रांसमिशन ट्रांसमिशन आहे ऐं टपाल मेज़बान जे जी, ताउन सां इहा ट्रांसमिशन तव्हां सभिनी जे साम्हूं ऐं हिन सां गॾो गॾु वापसि ईंदासीं ऐं वरी कंदासीं कचहरियूं ईद स्पेशल ट्रांसमिशन में ऐं ख़ुशूसी ट्रांसमिशन हिन वक़्तु टपाल मेज़बान जे ताउन सां ऐं मुश्ताक तव्हां सां गॾु मौजूदु ऐं सदफ शाह तव्हां सां गॾु मौजूदु ऐं सदफ शाह हिन वक़्तु असांजा अलाए केतिरा व्यूवर्स आहिनि अलाए केतिरा फ़ोन कॉल मैसेजिस वग़ैरह मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते तव्हांखे अलाए केतिरियूं विशिस पवंदियूं मिलनि हा मां बि उन्हनि खे मुश्ताक साहिबु चवंदसि ईद जूं लख लख वाधायूं चवंदसि ऐं उन्हनि खे पैगाम ॾींदसि त ईद ख़ुशीअ सां गुज़ारियो
ऐं तव्हां हूअं ई गमनि में ऐं स्ट्रेस में ही दुनिया वधी पई आहे, इन करे ही ख़ुशि थी करे चांस ज़िंदगी अथनि ईद जो ख़ुशी सां मल्हाइनि, पाण ख़ुशी सां मल्हाईंदा त हुनजा ॿारड़ा उन्हनि खे ॾिसंदा, हुनजा वॾड़ा उन्हनि खे ॾिसंदा, पंहिंजे ॿारनि सां, पंहिंजे घर वारनि सां, पंहिंजे दोस्तनि सां ईद ख़ुशी सां मल्हायो ऐं कोशिशि कयो त अहिड़ा लम्हा क्रिएट कयो त तव्हां हुननि में ख़ुशी मल्हाए सघो। बिल्कुलु सही आहे। भला इनखे अञा वधीक जेकॾहिं ख़ुशी खे अञा वधीक दुबाला कजनि या वधीक कजे त सुमेरा नाज़ खां असां मुर्शिद लतीफ़ जो जेको आहे हिकिड़ो कलाम पाण सुमेरा तव्हां असांखे ॿुधायो था।
प्रचार हो यार तुझी प्रिय प्रचार हो यार सदा आहे सिक जी तन मन जितवार हो यार तन मन जितवार। ज़बरदस्त, इलाही ज़बरदस्त सुमेरा नाज़। तमामु Thank बहितरीनु you, तव्हांजी बेहतरीन। परफॉर्मेंस ऐं मेरान टीवी जी प्रोडक्शन जी, ऐं बिल्कुलु। तन मन मंझि तवार ऐं हिन कलाम सां गॾोगॾु दानिश में जी ऐं मैडम सदफ़ ऐं सुमेरा नाज़ पाण हलंदासीं हिन वक़्तु ओताक हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त क़िस्म जी असांजी ओताक हिकिड़ो प्रोडक्शन ऐं मेरान टीवी जो ऐं असांजी ओताक ते बहितरीनु क़िस्म जो प्रोग्राम आहे ॾिठो आहे ॿ टे दफ़ा प्रोग्राम ऐं तव्हां ओताक ते त मुख़्तलिफ़ ओताकुनि ते पाण हलंदा आहियूं पर हीअ जेका ओताक आहे जंहिंमें तव्हां ॾिसंदा त सिंध जा मुख़्तलिफ़ हिकिड़ा कलर्स आहिनि जेके रंग आहिनि जेके तव्हां असांजे नज़रुनि जे साम्हूं थींदा ऐं सिंधी ॿोलीअ खे कहिड़े नमूने सां उजागर कयो वियो आहे। नंढड़ा हूंदासीं न त ओताकुनि में असां ॻोठ जी साइड खां तालुक था रखूं त ओताकुनि में वेंदा हुआसीं त भई कीअं थियूं कचरियूं थियनि जी हा। उहो ई मां प्रोग्राम ॾिठो त मूंखे जहिड़ियूं पुराणियूं यादियूं पियूं अचनि त ईअं बि ओताक अहिड़े नमूने नंढड़ी त कोन थी वई आहे वरी साॻी ओताक ईअं पई ॾिसां त पोइ छोकिर जो कासो पाण हिन वक़्तु हलूं था ओताक असांजी ओताक अचो ॾिसूं था हीउ प्रोग्राम जनाब में तव्हांखे असां भलीकार चऊं था इहा ख़ुशूसी ट्रांसमिशन ऐं ईद स्पेशल ट्रांसमिशन ऐं हिन सां गॾोगॾु ख़ुशूसी ट्रांसमिशन जेकी आहे उहा टपाल मेज़बान जे ताउन सां आवां सभिनी जे साम्हूं ऐं हिन वक़्तु ईद जो टियों ॾींहुं आहे ऐं हिन स्पेशल हिकिड़ी ट्रांसमिशन आवां सभिनी खे जेके जेके जिन जिन हिन वक़्तु ट्यून कयो आहे टीवी चैनल मेहरान टीवी उन्हनि सभिनी खे खोड़ सारियूं मुबारक हुजनि। जी नाज़रीन मां सैयद सदा बुखारी ऐं मूंसां गॾु आहिनि मुश्ताक भट्टी साहब ऐं दानिश बैदी आहिनि, सुमेरा नाज़ जेके असांजा स्पेशल गेस्ट गॾु आहिनि ऐं जंहिं हिन महफ़िलुनि खे चार रंग लॻाए छॾिया आहिनि ऐं ॿियो त नाज़रीन जेके असांजे जेके दूर पर ॾे असांजा जेके साथी आहिनि असांजे हीउ प्रोग्राम ॾिसी रहिया आहिनि मां उन्हनि खे ईद जूं लख लख वधायूं चवंदसि ऐं मां उन्हनि खे इहो मैसेज ॾींदसि त ईद ख़ुशी सां मल्हायो सुम्ही करे न मल्हायो गॾु मल्हायो पंहिंजे माइटनि सां पंहिंजे घर जे भातियुनि सां। ठीकु आहे तव्हांजी वॾी महिरबानी ऐं हिन वक़्तु जेको असां ट्रांसमिशन जेका ओताक अॼु जी असांजी ओताक जेका ॾिठीसीं हुनजो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो लुत्फ़ हुयो जेको पाण रंग ॾिठोसीं ऐं दानिश भाई हिन वक़्तु छा जेको हिन वक़्तु हेतिरो टाइम थी वियो आहे पंहिंजी ट्रांसमिशन 3 ॾींहं जी त तव्हां छा था सम्झो हिन तव्हांजी छा प्लानिंग छा आहे किथे वरी दोस्तनि ॾे वञिणो आहे या किथे घर वञिणो आहे या सॼो ॾींहुं त तव्हां असां हिते रहियासीं ट्रांसमिशन सुबुह खां वठी राति ताईं। ॿ ॾींहं घर में त हुयासीं हाणे त घर में वञूं हाणे त दोस्तनि खे टाइम ॾिबो दोस्तनि खे ऐं हिन वक़्तु असां पंहिंजे व्यूअर्स जिन सां असांजी मोहबत आहे उन्हनि खे टाइम ॾिनोसीं पाण बिल्कुलु सुबुह खां वठी हाणे हिन महिल ताईं असां हुन सां गॾु हुआसीं पर एतिरो मज़ो मां सम्झां थो पर असांखे अंदाज़ो थी वियो हिकिड़ी ॻाल्हि जो त असांखे अंदाज़ो थियो जी हिन प्रोग्राम जे तवसल सां त इकोनॉमी जेका डिस्टर्ब रही आहे उहा ईअं न रही आहे उहा शॉपिंग जे करे रही आहे लेडीज़ जेका ईद शॉपिंग जेका थी आहे जी 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 है न सुमेरा संजीदा आहे छो इहो इन जे करे ईद जी शॉपिंग वधीक करे छॾी आख़िरी 15 ॾींहनि में अञा कुझु रहिजी वियो अथसि दर्जी वापसि कोन आहिनि यस थी वई इहो ख़ासि करे प्रॉब्लम आहे लेडीज़ सां हाणे रहिजी थियूं वञनि एतिरो लोड हूंदो आहे वीचारा छा कनि या वीचारियूं दर्जनूं छा कनि मुश्ताक भट्टी साहब मां ॾाढो आराम में हिन करे जो मां सभु शॉपिंग पंहिंजी कंप्लीट करे छॾी आहे माना भला हाणे हीअं था कयूं प्रोग्राम खे वाइंड अप कंदासीं ऐं पाण खे घर भॼणो आहे पर तव्हां सम्झो था वञिणो 2 ॾींहं घर हुयोसि मुश्ताक भट्टी साहब मूंखे लॻे थो त अञा उहो नंढपण वारी हरकत अहिड़ी आहे तव्हांखे घर माना न आहे वञिणो घर वरी पैसा घुरंदा वरी चवंदा हाणे कहिड़ी सभु थी वई राति 12 ताईं आख़िरी ॾींहुं आहे अच्छा अञा ईद हले पई न भट्टी साहब असांखे ईद जी ख़र्ची 12 खां पोइ वेंदो मेरी साहब खां तव्हांखे यादि आहे बिल्कुलु साईं छो त 2 ॾींहं मां उधर कई आहे मां जो तव्हांखे ॾींदुसि न अच्छा उधर कई आहे टियों त अॼु त उधर कोन्हे न अॼु वेंदुसि कोन त पोइ हिते त कोन थींदे न ज़ाहिर ॻाल्हि आहे सुमेरा त आई तव्हांजे लाइ बेफ़िक्र हुजो बेफ़िक्र हुजो पर तमामु सुठो लॻो ऐं ईद जी हुन में न चूंगो असांखे कुझु शेर हिकु साहिब हो असांखे कुझु ॿुधाए आख़िर में जेकॾहिं पाण हिकिड़ो हा भला कुझु सिटूं आहिनि कि साहिब ना है तो भला को शेर साहिब जी हाँ रोशनी के ये सारे सफर वाह जिंदगी के सुहाने सफर अब तुम्हारे ही हैं मुंतजर क्योंकि तुमने ही सहरा की तपती हुई धूप में कारवाने कलम इल्मो फन की थकी टूटती हिम्मतों को सहारा दिया साहिबां बन के चटखे हुए चेहरे बेअमा को ताजगी बख्श दी
साहिबो रोशनी के सारे सफ़र, ज़िंदगी के सुहाने सफ़र, अब तुम्हारी ही मुंतज़र फर हिक भाकुर। वाह वाह, वाह, छा ॻाल्हि तुंहिंजे हिकिड़े भाकुर सां सारा थक लही आहे, लही विया। तूं जो आहे शहर में सभिनी रस्तनि जा सारा थक लही आहे। इहे सभु मोहबतूं आहिनि ऐं तव्हां जी वॾी महिरबानी ऐं सुमेरा नाज़ तव्हांजी वॾी महिरबानी। प्रोग्राम जो हाणे ई वक़्तु वक़्तु ख़तमु बसि थो थिए। हाणे असांजा complete थो जेके थिए। अॼु ज़बरदस्त असांजा जेके गेस्ट गॾु हुआ, महिमान गॾु हुआ, असांजा साथी जेके 2 ॾींहंनि खां पंहिंजे घर में गॾु आहिनि, असां उन्हनि खे सभिनी खे मोकिलाईंदासीं ऐं हुन सां गॾु गॾु जेके जेके असांजे जेके व्यूवर्स आहिनि उन्हनि खे आख़िर में असां चवंदासीं खोड़ सारियूं वाधायूं ॾींदासीं उन्हनि खे। उन्हनि खे असां मिली करे खोड़ सारियूं वाधायूं ॾींदासीं त हू ईद ख़ुशी सां मल्हाइनि, पंजनि सां मल्हाइनि ऐं मुस्कुराहटुनि सां मल्हाइनि, मुस्कुराहटूं ॾियनि ऐं मुस्कुराहटूं वठनि। जी हा, ऐं सदफ शाह तव्हांखे ॿुधाईंदा जेका असांजी ख़ुशूसी ट्रांसमिशन रही उहा मेज़बान ऐं ठपाल मेज़बान जे ताउन सां पूरी 3 ॾींहंनि जी जेका ट्रांसमिशन रही उहा स्पेशल ख़ुशूसी ट्रांसमिशन ठपाल मेज़बान जी थी ऐं उन ख़ुशबू ऐं उन रंग भरी चांहि ऐं उनजो लुत्फ़ ऐं हिकिड़ी सिप सां ऐं थकनि तव्हांजी दूरि थी वञे। बिल्कुलु। हाणे हिन वक़्तु हलूं था म्यूज़िकल नाइट हिकिड़ो प्रोग्राम आहे उन ते हलंदासीं, पाण हिनखे एंजॉय कंदासीं। हिन वक़्तु मूंखे यानी मुश्ताक भट्टी ऐं सदफ शाह खे ॾियो इजाज़त। ऐं सभिनी खे पंहिंजे वॾनि सां पंहिंजे घर भातियुनि सां ईद मल्हाइण वञी जेको टाइम बचियो आहे ऐं तव्हां बि ईद मल्हायो। असांजे प्रोग्राम खे हाणे ख़तमु कयो ॾिसण ऐं पंहिंजनि ॾे वञो, साथियुनि ॾे वञो। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह हाफ़िज़। सदाईं गॾु।